बगदाद जो दरवेश हो शाह बहलूल केर हरद बहलूल तो बगदाद जो मानू चुंदा चरी हुआ साधु हुआ दीवानु हुआ पर अल्लाह जा वली अदा चरिया ना हुंदा अल्लाह जा वली सियाणा हुंदा डाहा हुंदा मवायद में जुंदो त चरिया ओही आहिन जेके अल्लाह जे वलियन के चरियो था समझन तो जाए दे कोने गई हद शाह बहलूल दीवानो ये विच बाजार में सदो बेवा जड़े मानू जी नजर पई मानू गन थिया हिकड़न चयो त दरवेश जा कम ॾिसो हिन अल्लाह जे वलीअ के दीवाने के आराम करणो आहे कि अल्लाह जे घर में वञी आराम करे कजो ताग में वञी आराम करे के मुसाफिर खाने में वञी आराम करे के मन जेठ आराम करे हिन माण्हू जे अचण वञण जी जाइ ओ मथा दरवेश लताड़ जी न वञे माण्हू आया शाह बहलूल जे मथा भी ओ दरवेश मस्तान उथ ये सुमन जी जाइ कोने ये शहर जी बाजार अचवञ जो रस्तो आहे जॾहिं शाह बहलूल थियो हे निहारे त माण्हू जी कतार बीठी आहे हे माण्हू साल मथा साल पिया कनि हिते छो सुते ये सुमन जी जाइ कोने ये शहर जी बाजार आहे ये घटी आहे शाह बहलूल माण्हू निहारे थो जे खुदा जो कसम खणी तो जवा सुमन आयो आहे मां बहलूल अल्लाह जो ऐं बानन जो पाण में ठाह कराइण आयो आहियां भई दगड़ी जो सुभान अल्लाह लफ्ज बुधो अल्लाह जे वली जा जे मां सुमन आयो आहे मूंखे ख़बर आहे ये सुमन जी जाइ कोने ये माण्हुनि जी अचवञ जी जाइ आहे पर मां आराम करण न आयो आहियां अल्लाह जो ऐं बानन जो ठाह करण आयो आहियां अल्लाह के ऐं बानन के ठाहण आयो आहे सुलह कराइण आयो आहे माण्हू हैरान थी विया त शाह बहलूल चवे छा पियो त बुझाए कन्या मुड़े माण्हू वीचारा मुंझी पिया किथे अल्लाह किथे बाना अल्लाह जा वली चवे छा पियो किथे अल्लाह किथे बाना किथे मखलूक किथे खालिक अल्लाह जा वली चवे पियो त अल्लाह जो बालन जो ठाह कराइण आयो हा शाह बहलूल मारने बनारे जिहा मानो टोक करे त पुछा कन भला ठाह कराई जन अल्लाह जी बानन जो ठाह थियो जन जेके दरवेश लफ्ज चया कि अल्लाह त ठहण ला तैयार पर बाना ठहन सीन था अल्लाह दरवेश जो जुमलो तो ॿुध अल्लाह ठहण ला तैयार राज़ी आ पर सुलह जे ला ठाह जे ला बाना राज़ी नथा थियनि माण्हू हैरान थी अचे कीअं त जाए बहलूल खोले सम्झाए कि अल्लाह जी मर्ज़ी याद चोर चोरी छॾे ढाड़े में ढाड़ो छॾे कातिल क़त्ल छॾे व्याजी व्याज छॾे मुशरिक शिरक छॾे अबे अम्मा जो नाफरमानी छॾे बेनमाज़ी नमाज़ी बंजी वञे अल्लाह जो ठहण ला तैयार आहे पर चोर चोरी छॾण जे लाइ तैयार कोन्हे ज़ानी ज़िना छॾण जे लाइ तैयार कोन्हे शराबी शराब छॾण जे लाइ तैयार कोन्हे मकार मकारी छॾण जे लाइ तैयार कोन्हे दुखेबाज़ दुखो छॾण जे लाइ तैयार कोन्हे ओ ज़ालिम ज़ुल्म छॾण जे लाइ तैयार कोन्हे अल्लाह सी त ठहण ला तैयार आहे पर बाना ठहन सीन थो वॾे आवाज़ जो अल्लाह अकबर सभिनी माण्हुनि खणी हया का कंध हेठि कया त चवे दरवेश सच थो माना चोरी नथी छॾी थे जोरी नथी छॾी थे भई अल्लाह जहिड़ो करीम ऐं रहीम ॿियो न थींदो भई अल्लाह जहिड़ो हलीम बुरदबार ॿियो न थींदो बाने गुनाह करण सां न घटायो आहे पर अल्लाह बि पंहिंजे बाने खे बख़्शण सां न घटायो आहे वॾे आवाज़ जो शाह बहलूल फरमायो अॼु अल्लाह त सुलह जे लाइ राज़ी आहे पर बाना नथा राज़ी थियनि तो जाए वरी ॿिए ॾींहुं ॾिठो साॻियो दरवेश हज़रत बहलूल वरी कब्रिस्तान में सुतो पियो आहे होरे माण्हुनि खे ख़बर पई कल्ह दरवेश
जो शहर के बाजार में सुतलो अजी सागियो दरवेश कब्रिस्तान में मुकाम में सुतो पियो वरी मानू मेरियों करे कब्रिस्तान ते आया ओ दरवेश के जगायूं दरवेश गाल तुनी समझ में न आई कल जेरन जे जान में अजे मोलन जे जान में ही तुझे ॻाल्हाइण खां परे तुझे ॾिसण खां परे अॼु भला कब्रिस्तान में आराम पियो करे हज़रत पहलू ने फरमायो अॼु भी अल्लाह जो इबादत जो ठाव कराइण आयो हां माण्हू सम्झंदा न अचे कीअं अॼु भला ठाव कराई हे त तोखां परे हल ॻाल्हाइण खां परे ॾिसण खां परे ही खाइण पीअण खां परे भला अॼु ठाव थियो जन शाह पहलू ने फरमायो अॼु जेके भी मुकाम में सुतल अॼु ही सारा बानार सुली अल्लाह तैयार हन पर जो अल्लाह उठे नी नथो अल्लाह जॾहिं रब ते सॼो तॾहिं ही न आया हाणे ही था सॼी रब नथो ठहे तो जाहे बिना तौबा ॾे मरी आया